इलेक्शन कमीशन पारां 2018 वारियुनि आम चूंडुनि जी तयारीअ बाबति इस्लामाबाद में मीडिया वर्कशॉप करायो वियो। वर्कशॉप खे ख़िताब कंदे इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी बाबर याकूब चयो त हू तकबंदियुनि वारे मामले ते परेशान आहिनि। तकबंदियुनि ऐं वोटर लिस्टुनि ते नज़रसानी हिक ई वक़्तु कई वञे। जेकॾहिं घटि वक़्तु ॾिनो वियो त ग़लतियूं वधीक हूंदियूं। उन चयो त आदमशुमारीअ खां पोइ 2018 जी चूंड नयुनि तकबंदियुनि खां सवाइ मुमकिन नाहे। जेकॾहिं 10 नवंबर ताईं बि तकबंदियुनि जी आईनी घुर्ज पूरी कई वई त चूंडूं वक़्त ते थींदियूं। संदसि चवणो त का बि शइ ॻुझी नाहे रखी वई। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी जो चवणु हो त इलेक्शन कमीशन खे वधीक जवाबदेह बणायो वियो आहे। समूरा फ़ैसिला ऐं नोटिफिकेशन हाणे वेबसाइट ते जारी करणा आहिनि। हाणे इलेक्शन कमीशन पार्लियामेंट खे पंहिंजी कारकर्दगी रिपोर्ट ॾियण जी पाबंद आहे। बाबर याकूब चयो त नए कानून सां इलेक्शन कमीशन खे हाणे वधीक एहतसाब जोॻो इदारो बणायो वियो आहे। चूंड अमल ते इलेक्शन कमीशन जो कंट्रोल हूंदो। भारत जीअं पाकिस्तान में भी चूंड अमलो इलेक्शन कमीशन जे माथियत हूंदो। वर्कशॉप में इलेक्शन कमीशन जे अमलदारनि जो चवणु हो त इलेक्शन एक्ट 2017 सां खेनि माली ऐं इंतज़ामी खुदमुख्तियारी मिली आहे। आम चूंडुनि लाइ चूंड मवाद जी तयारीअ जो अमल जारी आहे ऐं ईंदड़ आम चूंडुनि में इज़ाफ़ी बैलेट पेपर्स त छापिया वेंदा। संदन चवणु हो त शफ़ाफ़ियत लाइ वाटर मार्क बैलेट पेपर्स छापिया वेंदा। ईंदड़ आम चूंडुनि में रिटर्निंग ऑफिसर अदलिया मां बि वठी सघजनि था। इलेक्शन कमीशन अमलदारनि चयो त संजीदा उम्मीदवारनि खे अॻिते आणण लाइ नामज़दगी कागज़नि जी फ़ी वधाई वई आहे। क़ौमी असेंबलीअ जो हर उम्मीदवार 30,000, जॾहिं त सूबाई असेंबलीअ ऐं सेनेट जा उम्मीदवार 20,000 फ़ी जमा कराईंदा। क़ौमी असेंबलीअ जो उम्मीदवार 40 लख, सूबाई असेंबलीअ जो उम्मीदवार 20 ऐं सेनेट जो उम्मीदवार 15 लखनि ताईं चूंड ख़र्च करे सघे थो। उन्हनि चयो त हिकु पोलिंग स्टेशन में वधि 1200 वोटर हूंदा। रिटर्निंग ऐं असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर जी मुक़ररी 2 महीना अॻु थींदी। हिकु पोलिंग स्टेशन में वधि 4 पोलिंग बूथ ठाहिया वेंदा। इलेक्शन कमीशन अमलदारनि चयो त आम चूंडुनि में 10 करोड़ खां वधीक वोटर वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। पोलिंग एजेंटनि, मुबसरनि ऐं सिक्योरिटी एहलकारनि लाइ ज़ाब्ता इख़लाक़ जोड़ियो वेंदो। संदन चवणो हो त मौजूदा असेंबलियुनि जो मुदो 5 जून 2018 ते मुकमिल थींदो। आम चूंडूं जुलाई 2018 ताईं थियण जो इम्कान आहे, जॾहिं त आइन तहत असेंबलियुनि जो मुदो ख़तमु थियण जे 2 महीननि अंदरि चूंड कराइणी आहे। इलेक्शन कमीशन अमलदारनि चयो त 5 मई ते चूंड लिस्टूं मुंजमिद कयूं वेंदियूं ऐं उन खां पोइ कंहिं बि वोटर जो नालो लिस्ट में शामिल न कयो वेंदो।